गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज घोटकीअ में कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट जी हिदायतुनि ते कॉलेज में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंमें फिज़िकल, केमिस्ट्री, रियाज़ी, कंप्यूटर साइंस जा 50 खां वधीक मॉडल पेश कया विया। साइंसी मेले में ज़िले घोटकीअ जे कॉलेजनि मां डिग्री कॉलेज घोटकी, डिग्री कॉलेज आदलपुर, डिग्री कॉलेज मीरपुर माथेरो, डिग्री कॉलेज उबावड़ो समेत ॿिनि स्कूलनि जे शागिर्दनि हिसो वरितो, जंहिंमें गवर्नमेंट डिग्री कॉलेज आदलपुर जे शागिर्दनि पहिरीं ऐं थर्ड पोजीशन हासिल करे वरिती। शागिर्दनि में अवेश सोलंकी, साहिल कुमार, भारत कुमार शामिल आहिनि। इन ख़ुशीअ जे मौक़े ते डिग्री कॉलेज आदलपुर जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जी टीम टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त स्टीम एग्ज़िबिशन जो डिस्ट्रिक्ट में थियो, उन में पहिरियों 3 पोजीशन्स जेके आहिनि उहे असांजे कॉलेज जेके आहिनि उहे विन कयूं, फर्स्ट, सेकंड ऐं थर्ड। इन जे लाइ आउं पंहिंजे कॉलेज जे दोस्तनि खे जस ॾियां थो, उन सां गॾोगॾु शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालिदनि खे बि जस ॾियां थो, जिन असांखे क़दम ब क़दम लिमिटेड रिसोर्सिस जे बावजूदि असां सां कोऑपरेशन कयो, उन्हनि कमिटमेंट सां कमु कयो। ऐं सम्झां थो जेकॾहिं हिननि जो इहो ई जज़्बो रहियो त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं पाकिस्तान जो वॾे में वॾो IT जो एक्सपर्ट जेको आहे उहो हिन कॉलेज में थींदो, साइंसदान हिन कॉलेज में पैदा थींदा ऐं वॾा मैथमेटिशियन्स, आर्ट्स जा एक्सपर्ट हिन कॉलेज में पैदा थींदा, जेके न फ़क़ति हिन मुल्क जो बल्कि हिन सिंध ऐं सॼी काइनात में हिन दुनिया में पंहिंजी छाप छॾींदा ऐं नौजवान नस्ल लाइ पंहिंजा निशान छॾींदा त जीअं उन ते मार्च करे सघे। मुंहिंजो नालो साहिल कुमार, गवर्नमेंट डिग्री कॉलेज आदलपुर स्कीम साइंस एग्जीक्यूशन घोटकी में असां ज़िले लेवल ते जो कॉम्पिटिशन हुयो असां फर्स्ट पोजीशन माणे करे कामयाबी हासिल कई आहे। महदूद रिसोर्स हुअण जे बावजूदि असां उस्तादनि जी रहनुमाई जे हेठि ॾींहुं राति महिनत करे इहा कप माणियो आहे। जीअं त असां इंशाअल्लाह ताला ईअं अॻिते महिनत कंदा रहंदासीं, पंहिंजे ॻोठ पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा रहंदासीं। जीअं त मुंहिंजो नालो आहे मुस्तक़ीम कलवट ऐं मां डिग्री कॉलेज आदलपुर में पढ़ंदो आहियां। जीअं त कल्ह साइंस एग्ज़िबिशन 2024 हुयो, जेका जंहिंमें असीं फर्स्ट पोजीशन हासिल करे असांजी कॉलेज जो नालो रोशन कयो आहे। महदूद रिसोर्स जे हुजण जे बावजूदि असांजे उस्तादनि असांजी महिनत कई तमामु घणी ऐं असांखे इनोवेटिव आइडियाज़ ॾिना ऐं असांजी टीम जे तमामु घणी महिनत कई। इंशाअल्लाह ईअं अॻिते बि जीअं हिन दफ़े असीं पंहिंजी कॉलेज जो नालो रोशन कयो आहे, ईअं अॻिते बि असीं जेका साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻिते वधंदा रहंदासीं ऐं पंहिंजे कॉलेज जो ऐं पंहिंजे मुल्क जो ऐं पंहिंजे सिंध सूबे जो नालो रोशन कंदासीं ऐं पाकिस्तान लाइ बाइज़ फ़ख्र बणंदासीं। गवर्नमेंट डिग्री आदलपुर शागिर्द असीं सभु कल्ह हिकु साइंस एग्ज़िबिशन हो, जंहिंमें असीं पंहिंजी महिनत सां हिकु फर्स्ट पोजीशन घोटकी ज़िले लेवल खई आहे ऐं हिकु तमामु बहितरीनु रहनुमाई उस्तादनि जी ऐं असांजी महिनत सां पूरे ज़िले ऐं डिफरेंट कॉलेज प्रेज़ेंट ॾियूं, जंहिंखे असीं हाराए करे हिकु फर्स्ट पोजीशन खई आहे। ऐं असांजो इहो ई हिकु एद आहे, हिकु एम आहे त असीं हिकु फ्यूचर में हिकु तमामु हिन कॉलेज जो नालो रोशन कंदासीं ऐं पंहिंजी ज़िंदगी में ऐं पंहिंजे ड्रीम खे अचीव कंदासीं। इहो असांजो हिकु ज़िंदगी ख़ासि ख्वाबु आहे। शागिर्दनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल जी इंतिज़ामिया, प्रिंसिपल सर शेरदिल कलवड़, सर अब्दुल कयूम ऐं पूरी उस्तादनि जी महिनत खे सलाम आहे, जन थोरे ई वक़्त में असांखे महिनत कराई ऐं महदूद वसीलनि सां अहिड़ी शानदार साइंसी नुमाइश हिसो वठी ॾिनो ऐं उस्तादनि जी महिनत, असांजी ॾींहुं राति जी महिनत बाद इहो साबित थिए थो त असां शागिर्द में घणी सलाहियत आहे। अगरि असां शागिर्द अॻिते महिनत कयूं त इहा सलाहियत खे अॻिते वधण में मदद कंदी। आख़िर में शागिर्दनि इनामनि ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट मीडिया अॻियां नाराया ऐं पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कयो। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदलपुर।